औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरिजो। अॼु 25 अप्रैल 2025 जो ॾियारो आहे। अॼु असांजो मौज़ू आहे अब्दुल वाहिद सियाल साहब जी शुजरे खे बयानु करणु। अब्दुल वाहिद सियाल साहब खे 4 पुट आहिनि: अब्दुल कादिर, ग़ुलाम कादिर, अब्दुल रसूल, ग़ुलाम मुस्तफ़ा। अब्दुल कादिर खे 3 पुट आहिनि: अब्दुल वाहिद उर्फ़ क़ुर्बान अली, अब्दुल नबी, अब्दुल हमीद। ग़ुलाम कादिर खे 2 पुट आहिनि: बशीर अहमद, नज़ीर अहमद। बशीर अहमद खे 1 पुट आहे: नसीर अहमद। अब्दुल रसूल खे 4 पुट आहिनि: अब्दुल सत्तार, अब्दुल गफ़ार, अब्दुल जब्बार, अब्दुल गनी। अब्दुल सत्तार खे 2 पुट आहिनि: आकाश अली, अहमद रज़ा। अब्दुल गफ़ार खे 3 पुट आहिनि: अब्दुल जब्बार खे 2 पुट आहिनि: अब्दुल गनी खे 1 पुट आहे। ग़ुलाम मुस्तफ़ा खे 3 पुट आहिनि: फ़ारूक अहमद, रियाज़ अहमद, फ़याज़ हुसैन। फ़ारूक अहमद खे 4 पुट आहिनि: अब्दुल रहमान, बिलावल अली, अमर ख़ान, ख़लील हैदर। अब्दुल वहाब खे 2 पुट आहिनि: हाफ़िज़ नूर मोहम्मद, अब्दुल मलिक। अब्दुल मलिक खे 2 पुट आहिनि: अब्दुल वहाब, हसनैन अली। फ़कीर मोहम्मद उर्फ़ कोड़ल खे 3 पुट आहिनि: ग़ुलाम असगर, ख़ादिम हुसैन, अली गौहर। ग़ुलाम असगर खे 3 पुट आहिनि: अनवर अली, सरताज अली, हसनैन अली। अनवर अली खे 2 पुट आहिनि: आलियान अली, अयान अली। सरताज अली खे 2 पुट आहिनि: ख़ादिम हुसैन खे 6 पुट आहिनि: सदाम हुसैन, सजाद अली, फरमान अली, फराज़ अली, वहीद अली, नवीद अली। जज़ाकल्लाह।